बारी किताफी साहब चयो त लतीफ़ सिंध है या सिंध लतीफ़ है। तो मूं लमे वारी ॻाल्हि सोची तो लतीफ़ साईं जॾहिं पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजे झांगियुनि सां पंहिंजे उन्हनि ॾुथ खाईंदड़ ॾोथियुनि सां पंहिंजी कमिटमेंट करे थो तो वह कमिटमेंट मोहन जे दड़े जे वक़्त जी कमिटमेंट कोन्हे। वह 5000 साल 8000 साल पहिरीं जी वह कमिटमेंट कोन्हे। हू चए थो त रूह खलकिया पिया वञनि अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कंद पियो कालू बड़ा कलबसी तॾहिं तित चयोम तॾहिं वेर कयोम वचन वेड़ी चंसी। रूहनि जे खलकड़ वक़्त बि पंहिंजे झांगियुनि सां कमिटमेंट कई। दुनिया की तारीख़ में हिकिड़ो बड़ो मिसाल कोन मिलंदो त कंहिं बि शाइर कंहिं बि मुफ़क्किर कंहिं बि सोचींदड़ एतिरी वालिहाना मोहब्बत कई हुजे पंहिंजे मिस्कीन माण्हुनि सां झांगियुनि सां उनजे ख़बरुनि सां ॼारियुनि सां ॿूहनि सां लयनि सां लाड़नि सां। लतीफ़ साईं जा किरदार के इम्पोर्टेड किरदार कोन्हे के ईरान जा आंदल के अरब दुनिया जा आंदल किरदार कोन्हे। लतीफ़ साईं जा गुल ये नरगिस जा गुल कोन्हे गुल लाला कोन्हे। लतीफ़ साईं जा किरदार जेके दरबारुनि में वेठल के वज़ीर कोन्हे नूरन कवड़े जी दरबार जा किरदार कोन्हे उहे जत फ़क़ीर आहिनि जेके लाहौर में लतीफ़ जा याद ऑफिस थे अॼु बि वेठा आहिनि ऐं उन पंहिंजे वतन जे माण्हुनि खे यादि कयो। ये हज़ारे माण्हू लखे माण्हू जेके लतीफ़ साईं ते हर साल अचनि था के पंहिंजे अक़ीदे सां अचनि था के उहे पढ़िया लिखिया माण्हू हिते अचनि था जेके लतीफ़ साईं खां पुट धीअरूं घुरण कोन था अचनि। लतीफ़ खां ॾात जी फ़िक्र जी सम्झ जी साजाह जी उहा लतीफ़ साईं खां दैन वठण था अचनि उहो दान घुरण था अचनि। अयास चयो भरसां तुंहिंजे भिट धणी झले बीठुसि झोल ॾिनसि ॿ टे ॿोल सखी मुंहिंजे साह खे। हू दयावान आहे जेको पंहिंजे माण्हुनि सां कमिटमेंट जे ज़माने में नूरन कलवे जो दौर है फारसी ॻाल्हाइण ऐं घोड़े ते चढ़ण मोतबरी आहे। उन ज़माने में फारसी ॻाल्हाइण ईअं जी अॼोकी दौर में अंग्रेज़ी ॻाल्हाइण आहे। उन ज़माने में घोड़े जी सवारी ईअं आहे जी अॼोके दौर में लैंड क्रूज़र आहे। पर लतीफ़ साईं पंहिंजे माण्हुनि ऐं झांगियुनि वटि उन वक़्त में घोड़ो कोन हो ऐं उन वक़्त में थर जा माण्हू उन वक़्त में लाड़ जा माण्हू कोस्तान काछे ऐं उतर जा माण्हू वो फारसी कोन ॻाल्हाईंदा हुआ। हू जेको लसीअ जो ढुक पी बाजर जे डोडे सां जे ॿोलीअ में गुफ़्तगू कंदा हुआ लतीफ़ साईं उन ॿोलीअ में गुफ़्तगू कई ऐं इहो चयईं त जे तूं चढ़े जे तूं सिखे फारसी घोड़ो तोए उड़ाओ। दरबार जी ॿोलीअ खे रद्द कई। जे ज़माने में चवंदा हुआ त फारसी घोड़े चाढ़सी फारसी सिखंदे त घोड़े ते चढ़ंदे तोखे लैंड क्रूज़र मिलंदी ऐं तूं दरबार में काज़ी थी अमलदार थी लॻंदे ऐं तोखे वॾी सवारी मिलंदी तूं घोड़े ते चढ़ंदे। लतीफ़ साईं हुनखे कोन ॻायो। लतीफ़ साईं पंहिंजी झांगियुनि जे उठनि खे ॻायो। उहे जेको सॼी दुनिया जी शाइरीअ में मिसाल कोन थो मिले त कांग जहिड़ो बदसूरत पखी कांग जहिड़ो बदसूरत पखी दुनिया जे शाइर में कोन ॻायो। दुनिया जे अरब शाइरनि में संस्कृत ॿिए में घोड़नि सां शाइरी भरी पई आहे। घोड़े जी तारीफ़ में लतीफ़ उठ खे 25 नाला ॾेई ॻाए थो ऐं ॻाए वरी कंहिंखे तो कांग खे अचो अचो पून वाका कयो वणनि में प्रिया संदे पार जा कांग न पूरा हून चोटी चढ़ियो चून पारा भा प्रेम जा। वो लतीफ़ आहे जंहिंजी पंहिंजे माण्हुनि सां वतन जे माण्हुनि सां कमिटमेंट्स जे लूण लिङे लाइए चीरे चीरे चम ता कुरगे न कयो मुहेड़ो कुझो कम जा दावा दम ताता पित पवारसी।
इहो लतीफ़ आहे, इहो लतीफ़ आहे। आउं चवंदो आहियां सिंध वॼा जीअं असीं मोहिन जे दड़े खे कढी छॾियूं ऐं लतीफ़ साईं खे कढी छॾियूं त बाक़ी सिंध में बचे अबा कुझु बि कोन थो। ॿ लतीफ़ सिंध जी सुञाणप आहिनि। जे सिंध जो अॼोको नक्शो अॼोको चहिरो जे ठाहियो आहे उहो लतीफ़ साईं ठाहियो आहे। जेका अॼोकी सिंध आहे जो तव्हां अजरक पाइण ते फ़ख़्रु महसूसु कयो था ऐं अॼु नूर हलाई उहो किंग प्रीस्ट जे बदन ते पातल जेका अजरक आहे उनजी प्रिंट खणी अचे थो साम्हूं, तव्हां हुन सां मोहबत करियो था त यकीन ॼाणे सघो त तव्हांजी सुञाणप, तव्हांजी साॼाह, तव्हांजी सम्झ फ़िक्र जा जेके मीनार आहिनि उहे अॼु बि हिन धरतीअ ते उभा आहिनि। इन करे हिन धरतीअ ते मेयूं अखियूं खणण वारनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि सोचणु खपे। भले तव्हां नवां पाकिस्तान ठाहियो, असांखे नए पाकिस्तान ठाहिण खां को एतिराज़ कोन्हे, पर असीं चऊं था त उन पुराणे पाकिस्तान में मोहन जो दड़ो ऐं लतीफ़ आहिनि मिली उनजी थोरी पारत अथव। जॾहिं नाज़ सहतो हिते आयल के नए पाकिस्तान जे अलम बरदार खां सवाल थो करे लतीफ़ जो शहर ॿुधा, चए थो मूंखे लतीफ़ जो शहर कोन थो अचे, त उन जॻह ते ही बारी किताबी जेको आहे लतीफ़ जा शहर खणी तव्हांखे सम्झाए सघे थो त सिंध छा आहे या लतीफ़ जी सिंध खां अक़ीदत छा आहे। ऐं इहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुयो या बेनज़ीर साहिबा हुई। असांखे ख़ुशी आहे त ही जेको बिरशा सकाफ़ती मर्कज़ जंहिंजे पुठियां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब बीठल आहे, ही गंज शरीफ़ जेको बेनज़ीर साहिबा जे हथनि सां जंहिंजी मोहरत थी हुई 1994 में, अॼु असांखे एज़ाज़ आहे त लतीफ़ साईं जो उहो गंज शरीफ़ अॼु 3 ॿोलियुनि में सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में छपिजी चुको आहे। ऐं असां मूंखे इहा ॻाल्हाईंदे ख़ुशी थिए थी त अनक़रीब मदद अली सिंधी साहब जी महिनतुनि खे असीं विसारे कोन था सघूं। ही 67 सालनि जो कोड़ो माण्हू अॼु बि कल्चर डिपार्टमेंट में वेही सिंध ते, सिंध जी तारीख़ ते, सिंध जी ॿोलीअ ते कमु करे थो, जंहिंजो मिसाल इहो आहे त अॼु गंज शरीफ़ तव्हांजे साम्हूं आयो आहे ऐं 3 महीननि खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भेटाई फारसी ऐं अरबी ज़बान में तर्जुमो थी चुको हूंदो ऐं दुनिया ताईं पहुची चुको हूंदो। ऐं उन्हनि सभिनी हिते मौजूदु जिन लतीफ़ साईं जे नगरीअ में, लतीफ़ साईं जे पिण में जंहिं पंहिंजी अक़ीदत ऐं मोहबत सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, उन्हनि जे समूरनि ख़ूबियुनि ऐं उन्हनि जे समूरनि कोताहियुनि हूंदे बि ऐं जिन जिन दोस्तनि जो कंट्रीब्यूशन रही आहे उन्हनि सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो ऐं इहो चवंदे ॾियां थो त हिते ड्यूटी असांजी सरकारी ड्यूटी कोन्हे। हिते असांजी ड्यूटी हिन नगरीअ में असांजी ड्यूटी असांजी सरकारी कोन्हे। ही असांजे मोहबत जे, असांजे प्यार जे, असांजी अक़ीदत जो कोयो आहे जेको पंहिंजे इमाम लाइ जेतिरो कंदो ओतिरो घटि आहे। सरकारी कम बजा आणण लाइ ॿियूं घणी जॻहियूं पयूं आहिनि वञी आणियो, पर लतीफ़ जे पिण में उन लतीफ़ जे मोहबती माण्हूअ तौरु असांखे कमु करिणो आहे, जंहिं असांखे सुञाणप ॾिनी, जंहिं असांखे शिनाख़्त ॾिनी। मीडिया जा दोस्त, एडमिनिस्ट्रेशन, रेवेन्यू डिपार्टमेंट, डिप्टी कमिश्नर, एसपी, एसएसपी ऐं उन सां गॾोगॾु लाइव स्टॉक, एग्रीकल्चर, जिन जिन डिपार्टमेंट जा मूं ते स्टॉल ॾिठा, हेल्थ डिपार्टमेंट ऐं असांजो कल्चर खातो, सकाफ़त खातो जीअं अकबर लगाई साहब जी 3 ॾींहं मुस्तक़िल हिते कैंप करे वेठो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं कल्ह कोन पइजी सघियोसि हिते त तइलीम खाते जे हुजण जे करे मसरूफ़ियतूं जेके ॿिए नोयत जूं थी वियूं आहिनि, पर उहो सदु मुकमिल टीम जंहिं ते पंहिंजी ड्यूटी ॾिनी ऐं सभिनी खे जस ॾियां थो त अवां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। ऐं इहा ड्यूटी हर साल असीं न हूंदासीं, सुभाणे खे ॿिया ईंदा, लतीफ़ हूंदो, लतीफ़ जी नगरी हूंदी, इहा कराड़ जी कंधी हूंदी, इहे झांगी ऐं माण्हुनि जा इहे लतीफ़ जे पंध हूंदा, असीं न हूंदासीं त का वॾी ॻाल्हि न आहे। असांजा पोयों औलाद नओं नसुल इन बिरसा में अची पंहिंजे मोहबतुनि जा गुल निशावर कंदो। हाणे को बि ईंदा, बुलबुल खोरवाई जूं सिटूं आहिनि जेके आउं आख़िर में पढ़णु चाहियां थो।
हाण को भी ना आजो बहारूं खसे, हाण को भी ना आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जो तारूं खसे। हाण को भी ना आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जो तारूं खसे। कोई ओछी उठण जूं मुहारूं खसे, मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई, सिंध मुड़के पई, सिंध मुड़के पई। जीअं लतीफ़।